अस्सलाम वालेकुम दोस्तों, मां कमांडो पवर अवां सां मुखातिब आहियां। हिन वक़्त ते असांजे अॼुकल्ह वॾो इंतिहाई ग़लति रुझान पैदा थी पियो आहे फायरिंग जो। ख़ुशी में फायरिंग, हाणे बदमाशी आहे या इहा का ख़ुशी आहे? अब पुलिस जेका आहे असांजी ख़बर न आहे छा थी करे। ऐसे जो ख़मीसो ख़ान जेको आहे तो बहादुर पुलिस ऑफिसर, सुठो पुलिस ऑफिसर मदईजीअ में आहे। अमन अमान जे हवाले सां त जेको आहे त ठीकु आहे, हुन जा इक़दामात बहितर आहिनि। चोर पकिड़जनि कोन था, पर घटि में घटि चोरियूं मिलनि थियूं। चवनि था त एस जो ख़मीसो ख़ान खे जेकॾहिं को तंग थो करे त पोइ उन जा कुझु माण्हू आहिनि छॾियल जेके उनखे ई खाट हणी था अचनि। वरी एस जो ख़मीसो ख़ान जेको आहे वरी उनखे रिकवरी कराए ॾेई वरी उन ते मथां हथु घुमाए, माना हिकु तीर सां ॿ शिकार, उहो बि ख़ुशि हे बि ख़ुशि। त अहिड़े क़िस्म जा सिलसिला बि ठीकु आहे, पर हीअ खुलेआम बदमाशीअ जी इजाज़त ॾियणु यार किथां जो तरीक़ो आहे? कमारिया साहबनि खे असां गुज़ारिश कंदासीं त अॻ में इहो हथियारनि जी नुमाइश, फायरिंग जा सिलसिला गड़ी यासीन में शुरू थिया, गड़ी यासीन खे तबाह करे छॾियऊं। हिन वक़्तु मदईजीअ में खुलेआम शादियुनि जी आड़ में या ईअं माण्हू ॿुटां ॿधी घुमनि था, को पुछण वारो कोन्हे, हथियार कुल्हे ते खणी घुमनि था, को पुछण वारो कोन्हे। पुलिस वारा गश्त अलाए कहिड़ो क़िस्म जो था कनि, अलाए चौकनि चौराहनि ते बीठा आहिनि, उन्हनि जे साम्हूं जेको आहे ख़ुदि पुलिस वारा ई माना जेके आहिनि इहे इन बदमाशगिरीअ में शामिलु आहिनि। त उहे सिविल कपिड़नि में ॿुटां ॿधी हथियार कुल्हे ते रखी हलनि था। जितरी त चोरनि खे बि आहिनि भाऊ। अॻे त जितरी हूंदी त निशान हूंदो त सरकारी हथियार आहे त इहो सरकारी माण्हू हूंदो, पर अॼुकल्ह चोरनि दाड़ेलनि खे नंढनि नंढनि ॻोठनि जे अंदरि माना जेको आहे नंढनि नंढनि लोफरनि खे बि जितरी हथियार आहिनि। त उन करे जेको आहे तो मां सम्झां थो पियो त असांखे एसएचओ खे उन तरफ़ तवजो। बेआरामी थी थिए, सॼी राति फायरिंग थियूं थियनि। ग़रीब गुरबा के बीमार पोड़ा ऐं इन खां अलावा के दिलि जा मरीज़, के माण्हू निंड करण जे लाइ जेको आहे तो सिकनि था। उन्हनि सभिनी इंसानियत खे परेशान था कयो, उन्हनि खे तकलीफ़ था ॾियो, ईज़ायो था। चंद माण्हू जेको आहे तो पंहिंजे ख़ुशीअ जे एवज़ जेको आहे तो सभिनी माण्हुनि खे एॾी सारी तकलीफ़ में विझनि था। इंसानियत जो त को अहसासु क़दुरु आहे कोन, पर कानून किथे आहे भाऊ? वॾी ॻाल्हि इहा आहे। एसएचओ साहिबु माना जेको आहे खुलेआम फायरिंगूं हर प्रोग्राम में, यार इहो तरीक़ो आहे? इहा का माना का शराफ़त आहे? हीअ कहिड़े क़िस्म जी माना तव्हां ट्रेंड जेको आहे शुरू कयो आहे? कहिड़े क़िस्म जो कल्चर जेको आहे असांखे ॾियो था? हिन कल्चर जी रोकथाम ई नथी थिए। वञे थो वधंदो, वञे थो वधंदो। अॻे के बदमाश हूंदा जेके प्रोग्राम कंदा या उन्हनि जो के शादियूं कमियूं हूंदियूं, माना के ॾाढा मुड़ुस, पोइ उहे खणी जेको आहे तो पुलिस खे लखें रुपया ख़र्चो पाणी ॾेई करे ऐं उन्हनि खे माना जेको आहे चुप कराईंदा। पोइ को हिकु धिको थी वेंदो, पोइ ख़बर पवंदी आहे फलाणे